जंगी शाही मावा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही एडिशनल डिप्टी कमिश्नर वने मोहम्मद अली ख्वाजा लाॻापियल अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायत कई त हू अवाम खे बहितर तिबी सहूलतनि, मयारी तइलीम ऐं पीअण जे साफ़ पाणीअ जी फ़राहमीअ लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि, त जीअं अवाम खे बुनियादी सहूलतुनि जी फ़राहमीअ खे यकीनी बणाए सघिजे। अहिड़ियूं हिदायतूं हुन गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल, ॻोठाणो सिहत मर्कज़ ऐं वाटर सप्लाई स्कीम जंगी शाही जे दौरे दौरान ॾिनी। हुन चयो त उस्तादनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी हाज़िरी, सफ़ाई सुथराई, डॉक्टरनि, अमले ऐं दवाउनि जी मौजूदगी समेत समूरनि शहरी सहूलतुनि खे यकीनी बणायो वञे। हुन हाई स्कूल में मुक़ररु ऐं मौजूदु उस्तादनि जे तइदाद, शागिर्दनि जी दाख़िला ऐं हाज़िरी, वॉशरूम्स, बिजली ऐं फर्नीचर जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। जॾहिं त ॻोठाणे सिहत मर्कज़ ऐं डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ सफ़ाई सुथराई, बिस्तरनि, अल्ट्रासाउंड, एक्सरे लेबॉरेटरी, दवाउनि जी मौजूदगी ऐं ॿियनि सहूलतुनि ऐं इमारत जो मुआइनो कयो ऐं तफ़सील पिणु वरिता। एडिशनल डिप्टी कमिश्नर वने मोहम्मद अली ख्वाजा वाटर सप्लाई स्कीम जे गैरफ़ाल हुअण ऐं मुलाज़िमनि जी गैर हाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार कंदे आला अख़्तियारनि खे रिपोर्ट मोकिलण जो हुकुम ॾिनो त जीअं वाटर सप्लाई स्कीम खे जल्द खां जल्द फ़ाल करे अवाम खे पीअण जे पाणीअ जी फ़राहमीअ खे यकीन बणाए सघिजे।